तिरविरनि जे पोयां भॼंदड़ माण्हुनि जो मुक़दर खाही हूंदो आहे। गौस पीरज़ादे जी शाइरी आलमी सतह जी शाइरी आहे जेका पढ़ंदड़नि खे ग़मज़दा बणाए थी छॾे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंधी अदबी संगत शाख गुलशन हदी जे दस्तूरी गॾिजाणी में नौजवान शाइर ऐं नक़ाद रुस्तम लक गौस पीरज़ादे जे माजिद राही मेमण सिकंदर ओठो गुल इनकलाबी ऐं कंबर मुठ जी तख़लीक़ी इस्मनि ते सदारती राय ॾींदे कयो। हुन चयो त सिंधी अदबी संगत सिख्या घर आहे जिते केतिरा ई तख़लीक़कार पंहिंजे सफ़र खे जारी रखी सघंदा आहिनि। माजिद राही मेमण ऐं गुल इनकलाबीअ जे ग़ज़ल ते ॻाल्हाईंदे गौस पीरज़ादे चयो त माजिद राही मेमण जी शाइरी तारीख़ जी रड़ आहे जेका सदियुनि ताईं पढ़ंदड़नि जे ज़हननि खे झिंझोड़ींदी रहंदी। गुल इनकलाबीअ जो नज़म वक़्त जे जबर खे अखियुनि अॻियां आणे थो छॾे। कंबर मुठ जी ग़ज़ल ते ॻाल्हाईंदे शाइर गुल इनकलाबीअ चयो त तख़लीक़ी अदब समाज जो आइनेदार आहे। समाज सां वाबस्तगी अदीब जी पहिरीं सुञाणप आहे। पोइ बि केॾो वणे थी ऐं हुन जे बावजूदि ज़िंदगी वणे थी ऐं ज़िंदगीअ मां बेज़ारी न आहे ऐं माण्हू चए थो त उहा ज़िंदगी हुजे। इहा वॾी ट्रेजेडी महसूसु थींदी आहे जॾहिं माण्हू खे मौत जो तसवुरु ज़हन में ईंदो आहे त ज़िंदगी उहा एॾी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। सहप जा गुल था मुरकी ॾियूं। सहप जा गुल बि माना हिकिड़ो इशारो आहे जंहिंखे ई शाइर बयानु करे थो। ऐं हिते को रिवायती कुझु ॾियां त असां सहूं था पिया सदमा रोज़ सहूं था पिया पोइ बि असां तव्हां ॾे अचूं था पिया। लिखी त ॾींदो माण्हू गज़ल कासो रंदी हूंदो पर जॾहिं असां वटि इस्तारनि में असां ॻाल्हाईंदासीं ऐं असां तशबीहनि जो इस्तेमालु कंदासीं ऐं तमसीली अंदाज़ इख़्तियारु कंदासीं असां पंहिंजे इज़हार जो त उहा असांजी माण्हुनि जे अंदर में जाइ वालारींदी शइ। पर जेकॾहिं असां सिधो सम सां रखींदासीं त उहा असांखे हलकिड़ी बि लॻंदी सितई बि लॻंदी। सहप जा गुल था मुरकी ॾियूं ऐं पथर थी हणे ज़िंदगी। ऐं इहो हिकिड़ो सच आहे जेके ई बयानु करे थो त माण्हू जेको सहप जा हर माण्हूअ खे ऐं गुल आहिनि ॼण सहप जा गुल था मुरकी था ॾियूं। एॾी सहप आहे असां में ऐं जो उहा गुल थी थी पवे ऐं उहा मुर्क जे सूरत में असां उन्हनि खे ॾियूं था कंहिंखे था ॾियूं ऐं ज़िंदगीअ खे जेका पथर थी हणे माना उहो पथर थी हणे ज़िंदगी मतिलबु हिते समाज ॾांहुं इशारो आहे त हिन समाज खे असां जॾहिं गुल अर्पियूं था ऐं हिन समाज खे असां ख़ुशबू ॾियूं था पर हुनजे बावजूदि उहे पथर मोट में मिलंदा आहिनि माण्हूअ खे। पर हिन खे पोइ बि मां उहे बयानु नथो करे सघां जीअं शाइर हिन खे लिखियो आहे या थी सघे थो त शाइर पाण बि न बयानु करे सघे त हिन जी हिकिड़ी आफ़ाक़ी सूरत बणिजी वई आहे सिटनि जी त ही तव्हां सम्झो ऐं महसूसु कयो ज़रूरु शाइरी न हुजे त टोटली वञूं